जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार खे दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक पंहिंजे घरवारी खे थो चए त महबूबनि जी दावत कंदासीं। हुते शाही महबूब पाण वेठो आहे, सभई चओ सुभान अल्लाह। अदे मोहम्मद हसन जी तमामु प्यारी पसंदीदा शइ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार खे दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। है खंदक जी खोटाई में खुद अरबी अचण फरमायो, चेहरे मुबारक ते बुख जा आसार ॾिसी आयो। घर में जो कुछ हाज़ुर वासो हुजूर जी खिदमत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। अमा साइण छा थी फरमाएसि, बीबी साइण खेसि चयो हिकु शेलड़ो बीठो आहे, ॿिनि टिनि माण्हुनि जो मस थींदो जो अन पीठो आहे। पंहिंजे मुंहुं महबूब ख़ुदा खे हीअ हक़ीक़त करणी आ, सरदार जी दावत करणी आ। अव्हां खे बि चओ, अव्हां बि चओ सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। है पोइ अची अहवाल कयाई साईं असां सरबस्तो, 1500 सहाबन जो मौजूदो फ़ौजी दस्तो। सभिनी खे सरकार चयो हर शख्स खे शिरकत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। चओ सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जेॾीमहिल घर मोटियो अरबीअ जो ऐलान ॿुधी घर मायूसीअ सां मोटियो, अचे चयाई हुजूर 1.5 ॼणनि खे कोठियो। अचे चयई हुजूर जनिया 1.5 ॼणनि खे कोठियो। हाणे छा थिए कहिड़े तरीक़े तन जी इज़त करणी आ, पर सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। अमा साइण छा थी चएसि, चओ सुभान अल्लाह। त मां तव्हांखे ॿुधायां, बीबी जो परवाह न कर पिरी पाण पंहिंजो कम ॼाणे, छो त असां पंहिंजो हाल कयो पाण थो लश्कर आणे। छो त असां पंहिंजो हाल कयो पाण थो लश्कर आणे। जानिब खे हिन जेॾे जथे जी पाण ई पूरत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। फ़कीर अब्दुल वहाब चओ सुभान अल्लाह। एॾे अटाले साण मोहम्मद जाबिर जे घर आयो, आकाटे ऐं भाॼीअ खे पोइ लाभ मुबारक लायो। आकाटे ऐं भाॼीअ खे पोइ लाभ मुबारक लायो। फरमायूं ख़ासि ख़ुदा खे नाज़िल बरकत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। है घर घर झंग झर जाॾे काॾे पइजी वियो ही पतो आ,
एडो सिपाहो वियो खैर सां खाई ताम अञा न खुटो आ मोहम्मद हसन तुंहिंजा बि अल्लाह वेड़ा वसाईंदो तूं बि सखिया अल्लाह सखिया तुंहिंजो सुभान अल्लाह चओ है घर घर झंग झर जाॾे काॾे पइजी वियो ही पतो वा एॾो सिपाहो वियो खैर सां खाई ताम अञा न खुटो वा हर हिक शेर में पेश पीरीअ जी अज़मी अज़मत करणी आ चओ सरदार जी दावत करणी आ जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ सरदार जी दावत करणी आ